ख़बरुनि ने अपडेट जो सिलसिलो जारी है। उस्मान शाहड़ी का ख़बर शामिल कंदा हलो तो रात बरसात तबाही मचाए छॾी। उस्मान शाहड़ी वेझो दर्स जो ॻोठ औलिया मेवो वञे ॿुॾी वियो। दर्स जो पाड़ो, चाणिया पाड़ो, भील पाड़ो, ख़ासकली पाड़ो मुकमल बरसात ॿोड़े छॾियो। ॻोठ जे माण्हुनि पारां लॾ पलाण। ख़ासकली पाड़े जे ग़ुलाम मोहम्मद अब्दुल्ला, ग़ुलाम अली समेत केतिरी माण्हुनि सरकारी स्कूल में पनाह वरिती। ग़रीब पोरे त हाकी शेख जो घर ढही पियो। 100 एकड़नि ते बीठल फसल पाणी में ॿुॾी। ॻोठ औलिया मेवो वञियो दर्स जो ॻोठ ऐं सईद इस्माइल शाह बुखारी जो क़ब्रिस्तान ॿुॾी वियो। ॻोठ जा माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर।